सत पाक दामन औरतन सतिन जो अहवाल। मुंतखबत तवारीख़ में ज़िक्र आहे त उहे सत ई पाक दामन छोकिरियूं सूमरनि जी औलाद मां हुयूं। दिल्ली जे बादशाह अलाउद्दीन सिंध ते काह कई ऐं सूमरनि जो बुनियादी ख़तमु करे छॾियईं। सूमरनि जो अहलो अयाल फ़रार थी वञी लिकियो। उहे छोकिरियूं बि उन्हनि सां गॾु हुयूं, पर क़िस्मत सां रस्ते में पुॼंदे पंहिंजे साथियुनि खां जुदा थी वियूं ऐं परेशानी में लिकंदियूं थी रहियूं। जीअं त बादशाही फ़ौज हर तरफ़ खां भॼंदड़नि जे पुठियां ॻोल्हा हुई, जॾहिं उहे फ़ौजी खेनि अची वेझा थिया त उन्हनि पाक दामन छोकिरियुनि ख़ुदा ॾे रुजू कयो ऐं पाण खे कारसाज़ ख़ुदा जे हवाले कयाऊं। अल्लाह जी कुदरत सां उन ई वक़्तु ज़मीन चीरजी पई ऐं उन्हनि पाक दामन छोकिरियुनि खे ॻिही वई। फ़ौजी सवारनि परे खां ईंदे इहा हक़ीक़त पे ॾिठी। अचरज में अची उन जाइ ते पहुता। ॾिठाऊं त कपिड़े जो पलांद ज़मीन मां ॿाहिरि निकितो पियो आहे। चवनि था उहे पाक दामन सत ई छोकिरियूं तहक़ीक़ ऐं तौफ़ीक़ जूं साहिब हुयूं। हींअर भलारियुनि रातिनि में ज़ालूं टोलनि जा टोला करे उन्हनि मरियम सिफ़त पाक दामन सतिन जी ज़ियारत ते वेंदियूं आहिनि ऐं सची नियत सां मुराद माणींदियूं आहिनि। मनक़ौल आहे त उन्हनि सत्यनि जी ज़ियारत कंदे किन औरतुनि जी हालत मटिजी वेंदी आहे ऐं जिस्मानी हिर्स व हवा जे ख़्याल खां पाक थी वञनि थियूं, हक़ीक़ी मुशाहिदो माणीनि थियूं ऐं वजद में अचनि थियूं। उन वक़्तु जो बि ज़बान मां कढनि थियूं उहो ज़रूरु ज़ाहिर थिए थो। सतिन जूं क़बरूं सामूई जे सरज़मीन में आहिनि।